عادة بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال. لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسو جزو عزم عزو له ولا وصف عيب طاب طيب قصب له. ونشهد أن لا إله إلا الله وحده 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 لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وطبيب قلوبنا محمد وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي وحسين وجميل وصغير وعليه الغفران والوبال. ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا أجدر الخلق جديرنا وأشرف الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والأمام. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. أياما معدودات
فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون شهر رمضان الذي أنزل فيه القرآن شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وقال الله تعالى في مقام آخر إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر ليلة القدر خير من 1000 شهر تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر سلام هي حتى مطلع الفجر. وقال النبي صلى الله عليه وسلم الصيام جنة وهو الشهر الصبر وهو الشهر المساواة وهو الشهر يزاد فيه الرزق. وقال النبي صلى الله عليه وسلم من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. وقال النبي صلى الله عليه وسلم ومن قام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. خيركم من تعلم القرآن وعلمه طوبى لمن وجد في صحيفه استغفارا كثيرا.
صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब दोस्त दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आमिना जे लाल मदीने जे मीर जन्नत वारे घोट मोहम्मद करीम साईं जी ज़ाते मुबारक ते सलाह शरीफ पढ़ो। اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما دائما أبدا أبدا. جزا الله عنا محمدا ما هو أهله. بسم الله والسلام على رسول الله. तू साईं तू सुबहान तू साईं तू सुबहान तोखे चारो नाहे चवण जो। सुभान अल्लाह त कयो निंड पयाओ छा? जे निंड पयाओ त पोइ मां हथ खणा दुआ जा पोइ ॻाल्हायो न मूंसां 2-3 मिंट यार। सब चो सुभान अल्लाह बीर बुलंद आवाज़ सां। तू साईं तू सुबहान तोखे चारो नाहे चवण जो। वसंदा शहर वीरानो करे वरी वसाए वाहण। साईं तू सुबहान तोखे चारो नाहे चवण जो। वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण। कंहिंखे पाले पालकन में कंहिंखां पीहाए पाहण। कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण। तू साईं तू सुबहान तोखे चारो नाहे चवण जो। वसंदा शहर वीरानो करे वरी वसाए वाहण। कंहिंखे पाले पालकन में कंहिंखां पीहाए पाहण। कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण। कंहिंखे ॿेक न बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण। कंहिंखे ॿेक न बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण। तेलाहूं ताहण था दकन लिंग लतीफ़ जा। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। चवंदा आहिनि त वहाबी रुगो क़ुरान पढ़ंदा आहिनि शेर ईंदा ई न अथनि। अरे असां सैयद वहाबी आहियूं क़ुरान ऐलान थो करे त हिननि खे रुगो बसि भिटाईअ सां लॻे ई न कलंदर सां लॻे ई न। बाबा क़ुरान सां बि लॻंदी आहे त भिटाई ऐं कलंदर सां बि लॻंदी आहे। तॾहिं त भिटाई थो चवे तूं साईं अल्लाह
चेतो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान आशिको अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी भी लधो मान खुदा जो कसम रब फरमायो खबरदार कबर सुञाणे नथी हे नबियन जा जिस्म थी ए अल्लाह जे वलियन जा जिस्म थी कबर खे ताक़त नाहे जिन सारी सारी रात निंड्रूं फिटाए अल्लाह खे याद कयो कबर उन्हनि जे जिस्म खे त नथी खाए पर कफन जे वेझो बि नथी तॾहिं तो चवे न सारी रात जागी जिन याद कयो सुबहान आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी भी लधो मान हा हा जेके तूं असांखे पारत करे विया चवंदा हा उथी उथी रात असुर जो तूं बादा ए अदा उथी रात असुर जो तूं बादा ए अदा मिठी निंड नेड़न जी तूं फिटा ए अदा बेहद बख्शिश जा के ई बाब खुलिया जेके जाग्या थी तन खे ॾाज मिलिया हे जागण जूं रातियूं साईं 21 रमज़ान जी रात 23 रमज़ान जी रात 25 रमज़ान जी रात 27 रमज़ान जी रात 29 रमज़ान जी रात 12 बजे ताईं त हर मुसलमान जागे थो वरी 3 बजे लाउड स्पीकर में ऐलान थींदा आहिनि उथो मोमिनो रोज़ा रखो ईअं आहे न बाबा माना 12 खां 1 2 3 सिर्फ़ 3 कलाक जागो रब तो चवे जे लैलतुल क़दर नसीब थी वई त 80 साल इबादत 3 कलाकनि में लिखाए छॾींदो 80 साल जी इबादत 3 कलाकनि जे सदके खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीननि जी इबादत वरी हयाती अलाए छा अलाए ॿीहर रमज़ान नसीब थिए अलाए न थिए उथी रात असुर जो तूं बादा ए अदा मिठी निंड नेड़न जी तूं फिटा ए अदा बेहद बख्शिश जा के ई बाब खुलिया जेके जाग्या थी तन खे ॾाज मिलिया उथी सजण पंहिंजे खे न विसार अदा मिठी निंड नेड़न जी तूं फिटा ए अदा हा हा शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह सारी सारी रात अल्लाह खे याद करे वारीअ जे दड़े ते वेही करे 24 जी रात चंड खे ॾिसी करे शाह साहब तो चए ओ 24 जा चंड सच चवां जे मिठी न भाए सुभान अल्लाह त करना यार ओ 24 जा चंड सच चवां जे मिठी न भाए कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गच तोड़े परई मुंह में मच त बि पेशानी नाहे प्रिय मोहम्मद जे जेके मदीने जे मीर जा आशिक आहिनि उहे ॿीहर बि सुभान अल्लाह कनि मांखे तव्हांजे जमातिन चवा त साईं अॼु राति महबूब करीम जो बि शान ॿुधाईंजांइ सोणे अलीअ जो बि शान ॿुधाईंजांइ मां चयमि ठीकु आहे मां ॿिन्ही यारनि जो शान ॿुधाईंदुमि पर थोरो रमज़ान जो बि त हक़ अदा करे वञा न पर साथ ॾींदो तव्हांजो स्टेज सेक्रेटरी त हाणे खां ई भॼी वियो आहे लॻो आयो ई मुरसल सां हुयो बसि अच्छा इहा ॻाल्हि कर्मा चाल छो त उहो नारा हणंदो त हिननि खे जाॻाईंदो
मता उन खां पोइ ॿिया बि मुजाहिद हुजनि नारे हण वारा हाणे त सयूं बाबा काॾे वियो अल्लाहु अकबर कबीरा मुझे महबूब करीम मदीने जे मीर जन्नत वारे घोट जे शान में भिटाई साईं तो फरमायो चोॾींहं जा चंड सच चवां जे मिठी न भाए कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गच्छो तोड़े बरई मुंह में मचो तब पेशानी नाहे प्रिय मोहम्मद जे शाह साहब तो चे ओ चोॾींहं जा चंड तू उभरे ससी करे सिंगार पलक जे न पड़िया तोड़े हीला करे हजार ओ चंड तू त सजी जुमार पर हेॾे त मोहम्मद जो दम ई हिकिड़ो शाह साहब तो चे ओ चोॾींहं जा चंड तू त अछो मंजराते अब 24 जो चंड करे चमकदो आहे मां ता वटि ॾींहं जो बि ईंदो आहे रात जो ईंदो ओ 24 जा चंड तू त अछो मंजराते पर सजण मोहम्मद त नित ई सोझरो जॾहिं रमज़ान शरीफ जी पहिरीं रात अचे थी रब्बे ज़ुल जलाल जन्नत जा दरवाज़ा खोलाए छॾिया ओ जिब्राईल जी रब्बे जलील रमज़ान जो चंड बिहजी वियो वा मुस्लमान चंड जो दीदार करे दुआऊं था घुरल अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल युमन वल ईमान व सलामत वल इस्लाम व तौफीक लिमा तुहिब्बु व तर्ज़ा रब्बी व रब्बुकल्ला ओ अल्लाह हिन चंड खे असां जे लाइ बरकत वारो कजाए ओ अल्लाह हिन महीने में तौफीक ॾिजाए त रमज़ान जा सबई रोजा रखा ओ अल्लाह हिन महीने में तौफीक ॾिजाए त क़ुरान जे हाफ़िज़ जो ख़त्म ॿुधा आहा हर मुस्लमान दुआऊं घुरंदो आहे पर कुझु बदनसीब अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके रमज़ान जे चंड बीहण सां पंहिंजे खीसे में शीशी रखंदा आहिनि अरे हे छा थो करे चे मां शुगर जो मरीज़ आ मां दिल जो मरीज़ आ मांखे टीबी आ मांखे कारो कमणो आ हा हा अस्पतालूं भरे छॾींदा आहिनि उन्हनि खे तौफ़ीक न मिलंदी आ मासूम ॿार 7 सालनि जा बि आहर जे गरम ॾींहंनि जा रोज़ा था रखनि पर बदनसीब कई बीमारीअ जा बहाना करे रमज़ान जो रोज़ो विञाईंदा आहिनि हा डॉक्टर बि ख़ुशि थींदा आहिनि ईद जी कमाई थी वई आहे अस्पतालूं भरिजी वियूं आहिनि पर जेके सचा मोमिन कलमे वारा सचा मोहम्मदी सचा वहाबी सचा आशिक उहे न ॾिसंदा उञ खे न ॾिसंदा बुख खे न ॾिसंदा रोंबे खे न ॾिसंदा सिर तगारीअ जी मज़ूरीअ खे हा मज़ूरियूं बि कंदा चपन ते रोज़ो बि रखंदा बच्चन जे लाइ कमाईंदा वाह में बि ज़मीन में बि पाणी ॾींदा हा रोंबा कंदा पर रोज़ो न छॾींदा कुर्बान वञा मां उन्हनि मुजाहिदनि तां जे रमज़ान जा 23 ई रोज़ा रखी विया आहिनि अल्लाह अॻे बि तौफ़ीक ॾिजाए साईं जेकॾहिं चंड बिहजी वियो 29 रोज़ा थिया त पोइ मोमिननि जा त पूरो महीनो न थियो रब से फरमाए थो मां 29 न लिखाईंदोमान इन चंड खे बिहारण वारो बि त मां रब आहियां इन जे नामे आमाल में 30 ई रोज़ा लिखाईंदोमान चंड खे बि त मां रब बिहारियो आहे न तव्हांजा 29 न थींदा 30 ई रोज़ा तव्हांजा थींदा पर जे 29 थिया बि रब तो चे नामे आमाल में 30 ई लिखाईंदोमांसि साईं भला रुगो हिन उम्मत ते फरमाए न
आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत ते हर महीने में 3 रोजा, मुहर्रम में 3 रोजा, सफर में 3 रोजा, रबीउल अव्वल में 3 रोजा, रबीउल सानी में 3 रोजा, 13, 14, 15 तारीख जा हर महीने में रोजा। आदम अलैहिस्सलाम जी उम्मत ते मां रब साईं 36 रोजा रखा। हजरत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत ते 40 ॾींहं रोजा फर्ज कया। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत ते 60 ॾींहं रोजा फर्ज कया, माना 2 महीना रोजा। हजरत दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत जो रोजो 6 महीना मानी खाइन, 6 महीना रोजा रखन। पोइ वरी अल्लाह साईं आसानी कई, 1 ॾींहुं रोज़ो रखन, ॿिए ॾींहं ते रोज़ो न रखन, 1 ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहं ते रोज़ो न। माना दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत 6 महीना रोज़न सां गुज़ारे, 6 महीना बग़ैर रोज़न जे। हा इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत ते भी रोज़ा आया, इस्माइल अलैहिस्सलाम जी उम्मत ते रोज़ा, 1.25 लख नबियन जी उम्मतुन ते रोज़ा आया। कुर्बान वञा मदीने जे मीर, जन्नत वारे घोट हसन हुसैन जे नाने, अम्मा बतूल जे अबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा, आमिना जे लाल मोहम्मद करीम, यासीन नबी, मुज़म्मिल नबी, ताहा नबी तो कुर्बान वञा, जेते अल्लाह एॾियो त मेहरबानियूं कयो, एॾा त करम कया, हिन उम्मत खे महीनो चूंडियो ॾिने। फरमाए तुंहिंजी उम्मत जे लाइ सरदारी महीनो रमज़ान ॾिनो मास। फरमाए तुंहिंजी उम्मत खे जुमे जो ॾींहुं सभिनी ॾींहंनि जो सरदार करे ॾिनो मास। तुंहिंजी उम्मत खे हे क़ुरान, अख माॾे कर, तुंहिंजी उम्मत ते हे क़ुरान सभिनी किताबनि जो सरदार करे ॾिनो मान। ओ सुहणा तुंहिंजी उम्मत सभिनी उम्मतुनि जी सरदार आ। सुहिणा तूं नबी सभिनी नबियनि जो सरदार आ। तुंहिंजी उम्मत जो क़ुरान सभिनी किताबनि जो सरदार आ। तुंहिंजी उम्मत जो जुम्मो सभिनी ॾींहंनि जो सरदार आ। तुंहिंजी उम्मत जी लैलतुल क़द्र जी रात सभिनी रातिनि जी सरदार आ। मारे नज़र करना ओ अल्लाह रखे ॻोठ जा गैरतमंद मुस्लमान, तौहीद वारा, कलमे वारा, मुस्तफा करीम जी नबूवत जा आशिक, ताजदारे तख्ते ख़त्मे नबूवत जा दीवान। अछ त सयूं मां तोखे ॿुधायां, अल्लाह हिकु हिकु रोज़ो रखंदा बुख ते उन ते रब कहिड़ो बदिलो ॾींदे। फरमाए हिकिड़े रोज़े जे करे जीअं दुनिया में कांव ॼमे, उन कांव जी उमिरि सभिनी पखियुनि खां वधीक वॾी थींदी आ। के कांव जी उमिरि 70 साल थींदी आ, के कांव जी उमिरि 80 साल थींदी आ। पोइ कांव उॾुरंदो रहे उॾुरंदो रहे 70-80 साल। जीअं दुनिया में माण्हू चवंदा आहिनि यार फिलाणो माण्हू मरे ई नथो, अलाए कांव जी हॾी खाधी तंहिं, ॿिया 90 साल थी विया त मरे ई कोन थो, अलाए कांव जी हॾी न खाधी तंहिं, एॾी उमिरि। अल्लाह जो फरमाए ओ रोज़ेदार, तोखे हिकिड़े रोज़े जे करे मां रब जहन्नम जी बाहि खां एतिरो परे करे छॾींदो आहे जीअं कांव जाए उॾरे 70-80 साल किलोमीटर मेलनि ते परे हलियो वञे। हिकिड़े रोज़े जे करे ओ मोहम्मद करीम जा उम्मती कलमे वारा, मां रब तोखे जहन्नम खां एतिरो परे करे छॾींदो। मदीने जे मीर खां इन्हनि खे नमाज मिली बि मदीने जे मीर खां। हा इन्हनि खे हज ऐं उमरो मिलियो मदीने जे मीर खां। साईं भला नथा मञनि, चवंदा इन्हनि जी तार कटियल आहे, इहे सटलनि, इहे पीरनि जा पिटलनि, इहे पीरनि खे मञनि न, इन्हनि खे बदुआ लॻल आहे। मां चवंदो आहे न न न, असांजा हक़ीक़ी पीर उन्हनि जी तार मज़बूत आहे, उन्हनि जी कनेक्शन मज़बूत आहे। जीअं मां जे आॾो क़ुरान जो हाफ़िज़ बि आलिम
भी सैयद भी वेठो आया मुझो नालो सैयद हबीबुल्लाह शाह माखे ईमान जी नूर जी रोशनी मिले पांजे बाबे हजरत मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह खो ऐ मुझे बाबे साईं सैयद अब्दुल गफूर शाह के ईमान जे नूर जी रोशनी यो नबूवत जो फैज़ यो मिलंदो थो रहे पांजे ॾाॾे साईं सैयद फ़कीरुल्लाह शाह खां वरी साईं सैयद फ़कीरुल्लाह खे या ईमान जे नूर जी रोशनी साईं सैयद हाजन शाह खां मिलंदो रहियो निंड न कजाए माड़े नज़र करना मतां चवे असां जी तार कटल आ असां पीरन जा पिटल थी बदवा लगल थी न बाबा न न असां जी तार मज़बूत आ साईं हाजन शाह के नूर जो फैज़ ईमान जी रोशनी या रोज़न जी बरकत या कुरान जी दौलत मिली आ साईं हाजन शाह के सैयद वरियल शाह बुखारी खो सैयद वरियल शाह के सैयद फ़कीरुल्लाह शाह अग में थी गुज़रियो आ साईं उस्मान शाह भी दिल खोले ॿुधई तो उनखे ईमान जी नूर जी रोशनी मिली आ साईं सैयद शतन शाह खो साईं सैयद शतन शाह के वरी अब्दुल गफूर शाह हिकिड़ो अव्वल थी गुज़रियो आ जीअं औलाद ते ॿिया नाला रखंदा आहिनि वरी अब्दुल गफूर शाह के साईं सैयद सलेम शाह खो साईं सैयद सलेम शाह के साईं सैयद करमुल्लाह शाह खो साईं सैयद करमुल्लाह शाह के साईं सैयद पीर मोहम्मद शाह ये नमाजी हुआ ये कुरान वारा हा ये रोजेदार हुया ये मोहम्मद नबी जे रोजे जो दीदार करे ईंदा हा हा सवारियूं कोन हुयूं जहाज कोन हुया हा घोड़न ते सफ़र करे वेंदा हा पंध करे मदीनो ॾिसी ईंदा हा अबू बकर सिद्दीक़ उमर खे सलाम करे ईंदा हा काबतुल्लाह जो दीदार करे ईंदा हा साईं सैयद सलेम शाह के सैयद करमुल्लाह शाह खां सैयद करमुल्लाह शाह के सैयद पीर मोहम्मद शाह खां सैयद पीर मोहम्मद शाह के ईमान जे नूर जी रोशनी मिली आ सैयद करम शाह अव्वल खां उनखे साईं सैयद दीन मोहम्मद शाह उनखे साईं सैयद शाह मोहम्मद शाह सैयद शाह मोहम्मद शाह के ईमान कुरान जी रोशनी मिली सैयद अबू तालिब शाह बुखारी खो छो त असां बुखारी सैयद आहियूं साईं सैयद अबू तालिब शाह के सैयद फखरुद्दीन शाह खो उनखे साईं सैयद ताजुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह खो उनखे साईं सैयद शाह खैरुद्दीन खो उनखे साईं सैयद अमीर अली शाह खो ये हड़ई वहाबी हुया अल्लाह अकबर कबीरा सैयद खिजरुद्दीन शाह के सैयद ताजुद्दीन खां उनखे शाह खैरुद्दीन खां उनखे सैयद अमीर अली शाह खां इहो ईमान जे नूर जी हिकिड़ी तार थो ॿुधायां जेका वॾी जुड़ल आहे जंहिंजो कनेक्शन सुपर पावर ज़ात सां लॻल आहे अल्लाह उनखे साईं सैयद अमीर अली शाह के ईमान जे नूर जी रोशनी सैयद मोहम्मद तकी शाह जे घर में मिली आहे सैयद मोहम्मद तकी शाह के साईं सैयद कासिमुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह खां उनखे साईं सैयद आरिफ शाह खां सैयद आरिफ शाह के हजरत साईं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह रहमतुल्लाह अलैह खां उनखे साईं सैयद अब्दुल वहाब शाह खां अब्दुल वहाब के ईमान जे नूर जी रोशनी नमाज जी रोशनी कुरान जी नूश रोशनी हज बैतुल्लाह जी रोशनी कलमे जी रोशनी सैयद अबू तालिब खो मिली आ अबू तालिब के सैयद हसन शाह खो सैयद हसन शाह के साईं सैयद मोहम्मद शुजा रहमतुल्लाह अलैह खो उनखे साईं सैयद नूर नासिरुद्दीन शाह खो मिली आ सैयद नासिर नूर नासिरुद्दीन के सैयद मखदूम जहानिया रहमतुल्लाह अलैह खो जेके मज़ो अचे तो वो ॿीहर सुभान अल्लाह करे अल्लाह अकबर ए सच्चा आशिक ए सच्चा सैयद कुरान वारा
अल्लाह अकबर। साईं सैयद मखदूम जहानी आखे सैयद सुल्तान अहमद कबीर रहमतुल्लाह अलैह जेके निंडियूं फिटाए अल्लाह खे याद कंदा हा तौहीद जा तराना गाईंदा हा उनखे वरी साईं सैयद शेर शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारा शहर वारो उनखे वरी फैज़ मिलियो आ सैयद जलाल बुखारी रहमतुल्लाह अलैह खां साईं जलाल शाह खे सैयद शाह सैयद हैदर अली शाह खां उनखे साईं सैयद हजरत मोहम्मद जाफर ताज अली खां उनखे सैयद अहमद शाह खां उनखे साईं सैयद इस्माइल शाह खां उनखे साईं अब्दुल्ला कुर्बान अली खां उनखे इमाम जाफर सानीअ खां हाणे इमामनि ते पहुतो तमाए उनखे इहा ईमान जी तार हजरत इमाम अली अस्कर हसन अस्करी रहमतुल्लाह अलैह खे उनखां सैयद इमाम मोहम्मद नकी रहमतुल्लाह अलैह खे उनखे सैयद इमाम मोहम्मद तकी रहमतुल्लाह अलैह इमाम मोहम्मद ताकीअ खे ईमान जे नूर जी रोशनी पंहिंजे बाबे हजरत इमाम मूसा रज़ा अलैहि सलाम खां उनखे इमाम मूसा काज़िम खे उनखे हजरत इमाम जाफर सादिक खे इमाम जाफर सादिक खे ईमान जी रोशनी कुरान जी रोशनी तिलावत जी रोशनी अल्लाह अकबर बुखारी शरीफ हे वडन वडन हदीस जे किताबन जी रोशनी मुस्तफा करीम जे फरमान जी रोशनी फिक़ह जी रोशनी उसूल फिक़ह जी रोशनी इजमा जी रोशनी क़यास जी रोशनी इल्म जी रोशनी हज ऐं उम्रे जी रोशनी तवाफ जी रोशनी आज़ान जी रोशनी चो हिन क़ुरान जी रोशनी काथे पहुताऊं इमाम जाफर सादिक जंहिंजे लाइ चवंदा हे असांजो आहे असांजो आहे असांजो इमाम जाफर बि त मुंहिंजे हिन ॾाॾनि मूं थो लॻे बाबा लॻे थो नथो लॻे हे भला मां हथ जो ठाहे आयो आहियां छा वञो सिंध बलोचिस्तान पंजाब जूं वॾियूं वॾियूं लाइब्रेरियूं जंहिंमें हज़ारे किताब पिया आहिनि साईं मौलाना मोहम्मद कासिम सूमरो कंडियारे वारा अॼु बि ज़िंदा आहिनि हज़रत साईं ॿेर वारनि जा ख़ासि शागिर्द आहिनि उन वटि तक़रीबन कंडियारो शहर परे न आहे वेझो आहे कंडियारे में 80,000 जी लाइब्रेरी जा किताब अथसि घणा किताब अथसि 80,000 लाइब्रेरी जे किताबनि में मां 3 रातियूं गुज़ारे हे शुजरो ठाहे आयो मूंखे पोइ चवे सुमरो साहब मुला मोहम्मद कासिम साहब सैयद होशियारी कजांइ मुंहिंजा पंहिंजे तरफ़ो बि को हणी छॾे मां चयो न साईं जेकॾहिं पंहिंजे तरफ़ो हणंदुमि त पोइ 3 रातियूं किताब छो थो ॾिसां हिक हिक किताब खे भेटाईंदे पंहिंजे ॾाॾनि जे शुजरे खे वञी रसूलुल्लाह सां मिलायो जंहिंखे यकीन न अची वञी किताब खोले ॾिसे असांजो इहो शुजरो मिलंदो अल्लाह अकबर कबीरा साईं इमाम जाफर सादिक के ईमान जे नूर जी रोशनी मिली आहे इमाम मोहम्मद बाकिर रहमतुल्लाह अलैह खां इमाम मोहम्मद बाकिर खे इमाम ज़ैनुल आबिदीन खां जेको करबला जी धरतीअ ते सभु सैयद शहीद थी विया सभु अहल बैत कुर्बान थी वञा नाने जे दीन तो नाने जे क़ुरान तो नाने जे कलमे तां यजीद जी बैयत न कयूं हाँ सिर सजदे में कटाए वया अल्लाह सभिनी सैयदन खे कुर्बान करे छॾियो बाक़ी मोहम्मद करीम जे खानदान खे सैयदन अहल बैतन जे खानदान खे जिंदा रखण जे लाइ हलाइण जे लाइ हिकिड़ो सैयद वञी बचो जंहिंजो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो उहो बि कलमे वारो तौहीद वारो क़ुरान वारो नमाज वारो पटके वारो दाढ़ीअ वारो हुयो हाँ हाँ ज़ैनुल आबिदीन न हुजे हा त सैयदन जो नालो ई न हुजे हा इन हिकिड़े ज़ैनुल आबिदीन खां पोइ बुखारी बि थिया थी जीलानी बि थिया थी
कादे बुखारी ए जीलानी ऐसे राशिदी ऐसे मुख्तलिफ कादरी ऐसे मुख्तलिफ महलन वारा सैयदन जा पो शुजरा ठया थे। अल्लाह इमाम हजरत ज़ैनुल आबिदीन के ईमान जी नूर जी रोशनी पांजे बाबे सैयदना इमाम हुसैन को मिलिया। इमाम हुसैन के पांजे बाबे फातिह खैबर शेरे खुदा असदुल्लाहुल गालिब खलीफा चारम इमाम हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु को सोने अली के नंढे बचपन में 7-8 सालन जी उम्र में इन ईमान जे नूर जी रोशनी डायरेक्ट मदीने जे मीर ताजुल अंबिया फखरुल अंबिया मुस्तफा करीम लोलाक जे सरदार को मिलिया। महबूब करीम जे कल्ब मुबारक ते ईमान जे नूर जी रोशनी मलाइकन जे सरदार जिब्राइल जे वास्ते सा मिलिया। हजरत जिब्राइल के सते आसमान ते कुरान जी रोशनी जो फैज़ डायरेक्ट रब्बे ज़ुल जलाल को मिलियो वा। मूंखे ॿुधाए असांजी तार कटियल है या जुड़ल है? एडी जुड़ल जो वञी रब सां वञी मिली। इहा ई त तौहीद वारनि जी बरकत हूंदी आहे न। जुमे जे ॾींहुं 21 रमज़ान जो ॾींहुं हेलत वरी रमज़ान शरीफ़ जो भलारो ॾींहुं हज़रत अली साईं जी शहादत जो ॾींहुं थियो ई जुमे ते। तॾहिं त खानपुर शहर में मां पंहिंजे क़ुरान जो ख़त्म ई जुमे जी राति रखियो। 21 रमज़ान जी राति मुंहिंजा जमायती चवनि पिया शाह साहब 1.5 सिपारो थो पढ़े। मां चयुमि बाबा 21 रमज़ान जी राति अचे थी जुमे जी राति बरकत वारी राति आहे। असांजे ॾाॾनि जे बि ॾाॾे माना 47 पीढ़ीअ वारे मुर्शिद सोणे अलीअ जी शहादत जी राति। पोइ छो न मां पंहिंजे क़ुरान जो ख़त्म सोणे अलीअ जी शहादत वारी राति कयां। पोइ वरी तव्हांजे दोस्तनि जो साईं भला पोइ असांखे 26 तारीख़। मां चयुमि न बाबा तव्हांजो 22 थींदो आहे 23 थींदो आहे। 26 पहिरियों ॾिनीसीं पर डायरीअ में ॾिठीसीं 26 त सखर वारनि जी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब साईं मुंहिंजो सफ़र क़बूल फरमाए। अॼु 24 जी राति तव्हां सां वेठा आहियूं। 21 जी राति पंहिंजो ख़त्म कढियोसीं। 22 जी राति मुंहिंजे वॾे भाउ क़ुरान पढ़ायो। नंढो भाउ बि क़ुरान जो हाफ़िज़ हुआ। भाइटे जो बि ख़त्म हुयो। 2 ख़त्म हुया। 22 रमज़ान जी राति उते बि वाइज़ कयोसीं। 23 रमज़ान जी राति खानपुर खां परे थईमन जो ॻोठ हुयो उते हुयासीं। 24 रमज़ान जी राति तव्हांजी मजलिस में वेठा आहियूं। 25 रमज़ान जी राति सुभाणे वरी लखी गुलाम शाह में आहियूं। 26 रमज़ान जी राति सखर जी मोमिन मस्जिद न्यू पिंड में। 27 रमज़ान जी राति भलारी कंदकोट जे पासे। वरी 28 रमज़ान जी राति पिरालो शहर। वरी 29 रमज़ान जी राति रुस्तम शहर में अल्लाह जो क़ुरान ॿुधाइणो। तॾहिं त पंहिंजो ख़त्म ख़ैर सां अॻ में पूरो कयोसीं। वॾा बरकत वारा ॾींहं अज़मत वारा ॾींहं हैदरे करार जी शहादत अलीउल मुर्तज़ा केरु अली उहो अली जंहिंजे सिर मुबारक ते पटको हूंदो हो। जंहिं अलीअ जे चेहरे मुबारक में मुस्तफ़ा करीम वारी सुन्नत ॾाढी मुबारक हुई। जंहिं अलीअ जो मस्जिद सां प्यार क़ुरान सां प्यार नमाज सां प्यार रोज़े सां प्यार उहो अली जॾहिं घर में अचनि था पुछा था कनि ओ फातिमा ॿुधाए त सयूं घर में कुझु आहे रोज़े रखण जे लाइ। ख़ातूने जन्नत महबूब करीम जी प्यारी न्याणी अल्लाह जन्नत जे औरतुनि जी सरदार अम्मा साइण फरमायो अली अॼु घर में खारक खां सवा कुझु न आहे। मुंहिंजे अलीअ ख़ातूने जन्नत खां खारक वती आ। खारक खाई करे चेतो वबिसौ में गदिन नवैतु मिन शहर रमज़ान। असां वरी रोज़ो न रखदासीं बटालू छो चाढ़िया अथव मच्छी छो न आहे कुकुड़ छो न आहे ॿियूं भाॼी छो न आहिनि। सोणे अली खारक खाई रोज़ो पियो रखे। असां वरी विड़ूं था 4 भाॼियूं न कंदो त रोज़ो ई न रखंदासीं। अल्लाह
खातूने जन्नत भला तोखे खाइण जे लाइ आहे। सोना अली घर में पाणीअ खां सवा कुझु बि न आहे, मां बि खारक खाई रोज़ो थी रखां। भला बचड़नि खे त खाइण जे लाइ ॾे न। अलीअ जो घर। खातूने जन्नत चयो सोना अली, ओ मुंहिंजा शोहर मुंहिंजा घोट अली, बचड़नि खे बि पाणी पीआरियो आहे, खारक खाराए रोज़ो रखायो। भला गुलाम खे खाइण जे लाइ गुलाम हथ ॿधी चवे थो सोना अली, मां बि त सखियुनि जो गुलाम आहियां। जे तव्हां खारक ते रोज़ो था रखाओ, रोज़ो खारक ते रखो था, पाणी बि रोज़े जी नियत कयो था, मां बि त हैदरे करार जो गुलाम आहियां। मां बि खारक खाई करे चां थो वब सौ में गदिन नवई तुम मिन शहर रमज़ान। थकिया त न आहियो न? जे थको त मूंखे मिसकाल ॾिजो पोइ। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं रोज़े खोलण जो टाइम आयो, मुंहिंजो सुहिणो अली पुछा था कनि घर में कुझु आहे? खातूने जन्नत फरमायो सोना अली, पाणीअ खां सवा कुझु बि न आहे। रमज़ान जो महीनो, गरम दिहाड़ा, छो त रब साईं सोणे अलीअ वटि इल्मु ॾिनो हो, माल न ॾिनो हो। हैदरे करार खे अल्लाह एॾो त इल्मु ॾिनो हो जो सोणो अली तो फरमाए, जेकॾहिं मां क़ुरान जूं 3 आयतूं इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन शानियक हुवल अबतर, इन्हनि 3 आयतुनि जो तफ़सीर, तशरीह, तर्जुमो जेकॾहिं मां अली लिखंदो रहां पंहिंजे सॼे हथ सां, एॾा त किताब थी वेंदा जो उठ बि उन्हनि जो बार न खणी सघंदा। एॾो त अल्लाह सोणे अलीअ खे इल्मु ॾिनो हो। तॾहिं त मुंहिंजे साईं फरमायो, मां इल्म जो शहर आहियां। अबू बकर इन शहर जो बुनियाद आ, उमर इन इल्म जे शहर जी दीवार आ, उस्मान इन इल्म जे शहर जी छत आ, ऐं इन इल्म जे शहर जो दरवाज़ो अलीउल मुर्तज़ा। मां छा तकीर ॿुधायां, मुरसल थी वेंदा तव्हां खां मां वधीक अलाए घणो सम्झाए वियो। हिक हिक नात सां एॾी तशरीह करे वियो जो मुंहिंजूं बि दिलियूं ठरनि पियूं। उस्ताद हाफ़िज़ मेरा बि सियाणो आहे, नात खाननि में बि मौलवियुनि जा कम कढी वियो। अल्लाहु अकबर कबीरा। सोणो अली घर खां ॿाहिरि विया, यहूदीअ जे बाग में मज़ूरी था कनि। सोणो अली तो जे मां कंहिंजे दर ते वञा, सैयद कंहिंजे दरनि ते पिनण त न वेंदा, सैयद त पाण सखी हूंदा। जेकॾहिं सैयद पिनंदा वतन आहे त पोइ सोणो अली बि चवे हा त रोज़े खोलण लाइ ॿियनि जे दरनि ते पिनंदो न। सोणो अली मज़ूरी थो करणु वञे। उहे पिनंदा थी जिन क़ुरान खे छॾे ॾिनो आहे, जिन सैयदन मुसल्लो ऐं क़ुरान संभालियो आहे, रब उन्हनि खे वेठे खाराईंदो आहे। जिन हे मुसल्लो संभालियो आहे, नाने जो दीन संभालियो आहे, नाने जे क़ुरान जी ड्यूटी ॾिनी आहे, उन्हनि सैयदन खे त रब वेही खाराईंदो आहे। जिन हिन खे मुंहुं छॾे ॾिनो, नाने जो कलमो छॾे ॾिनो, नाने जो तरीक़ो छॾे ॾिनो, नाने जो दीन छॾे ॾिनो, बिदत में अची विया, गुमराह थी विया, पोइ उन्हनि खे रब ज़मीन जे खेड़नि में धिका खाराए पिनाए पोॾींदो आहे। सोणो अली मज़ूरी तो करण वञे यहूदीअ जे बाग में। अॻे दौर में खूह हूंदा हुआ, उन खूहनि में पोबा हूंदा हुआ, ए पाणीअ जा वटा हीअं उठ चरंदा हुआ, उठ हलंदा हुआ त खूह फिरंदो हो, ज़मीन खे पाणी मिलंदो हो, ज़मीन जे बाग खे पाणी मिलंदो हो। मोटर कोन हुया, बीका कोन हुया, जनरेटर कोन हुया, बिजली कोन हुई, इहे खूहनि ते इहे उठ चरंदा हुआ, ज़मीन खे पाणी ॾींदा हुआ। सोणो अली थो चवे, ओ यहूदी मां तुंहिंजे बाग जी मज़ूरी करण आयो आहियां, मूंखे एतिरी मज़ूरी ॾे जो पंहिंजे बचनि खे रोज़ो खोलायां। चइनि
यहूदी तो चेन बाग खे पाणी दे सोणो अली उन खूह जे रसे खे वठी हलाए बि अथो घुमे बि अथो अखिल मो नीर बि वहाए तो आसमान ॾे तके करे हैदर करार अलीउल मुर्तज़ा दो चवे रज़ीना किस्मतल जब्बार हिमा अलीअ जा लफ़्ज़ तो पढ़ा अल्लाह रखियो जूणे जे जा आयल जमातियो इर्द गिर्द नवाजा आयल कुरान जा आशिको माड़े नज़र करना अली से मजूरी भी करे तो रब सां ॻाल्हाए भी अथो चे तो रज़ीना किस्मतल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन ओ अल्लाह मां सोणो अली तुंहिंजी किस्मत ते राज़ी आहियां मां अलीअ खे इल्मु ॾिनो थी जाइलनि खे माल ॾिनो थी अल्लाह माल जा चोर घणा थींदा आहिनि माल जो पहरो ॼाराइबो आहे माल ख़र्च कबो आहे त खपी वेंदो आहे पर अली इल्मु ख़र्च कंदो आहे त वधी वेंदो आहे अल्लाहु अकबर कबीरा शाम जो टाइम थियो यहूदी मूंखे मजूरी खपे कुछ दिरहम यहूदी ॾिना सुणो अली मदीने जी बाज़ार में दुकान तो अटो वठी आयो अम्मा खातून जन्नत के फरमाए जल्दी कर इन अटे में मानी तैयार कर त बिलाल जी आज़ान न मिली वने बाबा हू आज़ान न जेका घणी बुख लगे तो पो चवे बाबा हाणे हिननि सां ई खोल भला रोज़ो बिलाल वारी आज़ान अल्लाहु अकबर सोणो अली ए खातून जन्नत तनूर में मानी हईया एतरो अटो मिलियो आ जो 5 मानियूं तैयार थियूं दस्तरखान लगी वयो अम्मा खातून जन्नत सोने अलीअ जे आॾो मानी रखी हसन जे आॾो मानी पई आहे सोने हुसैन जे आॾो भी हिकड़ी मानी हज़रत अली साईं जे आॾो भी मानी गुलाम जे आॾो भी हिकड़ी मानी 5 मानियूं तैयार थियूं आहिनि खारक ते रोज़ो रखण वारा जॾहिं रोज़ो था खोलनि त रुखी मानी आहे असांजे आॾो त अॼुकल्ह रोज़े खोलण महिल वॾा वॾा ताम हूंदा आहिनि शरबत हूंदा आहिनि वॾा वॾा ड्यू बोतल पेप्सी बोतल हाणे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेंग जा शरबत मुख़्तलिफ़ रंगनि वारा कंहिंजे घरों मच्छीअ जो गोश्त कंहिंजे घरों वॾो गोश्त कंहिंजे घरों नंढो गोश्त साईं भाॼियूं कंहिंजे घरों सब्जी आहे मुख़्तलिफ़ अल्लाह ताला रोज़ेदार खे दस्तरखान ते उहे ताम नसीब कराईंदो आहे को मानी न खाए त चांवर खाए को चांवर न खाए त मानी खाए हा सॼो ॾींहुं बुख ते वेहण वारनि रोज़ेदारनि खे अल्लाह केॾा न मस्जिद में ताम तो खाराए पर नज़र कर अलीअ जे खानदान जे रोज़े ॾे जॾहिं रोज़े खोलण जो टाइम आहे रुखी मानी पई आहे इंतज़ार में वेठा त बिलाल जी आज़ान अचे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर त अलीअ जो घर रोज़ो खोले अञा इंतज़ार में वेठा अल्लाह जो इम्तिहान शुरू थी वियो रब जी आज़माइश शुरू थी वई अल्लाह साईं हिकिड़े यतीम खे मोकिलियो ओ यतीम वञो ख़ैर त वठी आ पर वंजाए भी सोणे अलीअ जे दर ते उन दर ते वंजाए जिन खारक ते रोज़ो रखियो आ हाणे इम्तिहान शुरू आ मुंहिंजे महबूब जे बच्चन ते इम्तिहान दरवाज़ो खड़कियो गुलाम ॾिसी ता केरा दरवाज़े ते गुलाम ॿार वयो मन अंत केरा दरवाज़े ते अन यतीम मां यतीम आया 3 ॾींहं थी विया मुंहिंजे घर में चुल्ह में बाहि न ॿरी आहे मां बुखायलो आहियां मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि मुंहिंजो अबो मरी वियो आहे मूंखे कमाइण जी हिम्मत न आहे मुंहिंजी अम्मा बुख ते आहे मां सोचियो त काॾे वञा उन दरवाज़े ते वञा जंहिं दर तो को साइल खाली
खाली न ईंदो आ जंहिं दर तो को फ़क़ीर खाली न मोटंदो आ ओ सोना अली मां यतीम खे खाली न मोटाईंजांइ रिवायत जा किताब लिखंदा सोने अली अञा आज़ान त न मिली आ दस्तरखाने तो माड़े नज़र कर दस्तरखाने तो पंहिंजी मानी खई आ ओ गुलाम मुंहिंजी हीअ मानी अल्लाह जे नाले ते न यतीम खे ॾई आ मां अली पाणीअ सां रोज़ो खोलींदुमि अल्लाह अम्मा फातिमा जॾहिं इहो मंज़र ॾिठो त मुंहिंजे शोहर एॾी सखावत कई आ जंहिं यतीम जो घर 3 ॾींहं बुख ते न मानी न पाणी यतीम जे घर में बाहि न भरी आ हिकिड़ी मानीअ मों छा थींदो ख़ातूने जन्नती जे गुलाम हेॾे आ मां फातिमा भी पाणीअ सां रोज़ो खोलींदमि मुंहिंजी आ मानी न यतीम खे ॾई आ सोणे हसन ॾिठो त अबो अम्मा पाणीअ सां रोज़ो था खोलनि त हसन खां दाह निकिरी वई गुलाम हेॾे आ मां बि त अलीअ जो पुटु आहियां जे बाबो ऐं अम्मा एॾा सखी थिया आहिनि पाणीअ सां रोज़ो खोलनि था ख़ारक ते रोज़ो रखनि था पोइ मुंहिंजी मानी बि अल्लाह जे नाले ते न यतीम खे ॾई आ अल्लाह अकबर कबीरा गुलाम जॾहिं 3 मानियूं खणी वञण लॻो त हुसैन साईं खां रड़ी निकिरी वई गुलाम हेॾे आ गुलाम हेॾे आ ए 7-8 सालनि जो हुसैन रोज़ेदार रड़ करे चवे थो गुलाम जे अबे सखावत कई आ जे अम्मा सखावत कई आ जे अधे भाउ सखावत कई आ पोइ मां बि त हुसैन इन अलीअ जो बच्चो आहियां मुंहिंजी मानी बि न यतीम खे अल्लाह जे नाले ते ॾई आ ओ कंबर शहर जे वेझो आयल दीन जा परवानो माड़े नज़र करन 4 मानियूं गुलाम खणी वियो गुलाम सोचे थो मां बि त सॼो ॾींहुं बुख ते हुयमि हाणे हिकिड़ी मानी मुंहिंजी पई आ या इन्हनि खे खारायां या यतीम खे ॾियां गुलाम थो चए मूंखे हयाव अची वियो मां उहा मानी बि खयमि आसमान ॾे तके करे चवे थो मुंहिंजा रब करीम जे मां बि त इन्हनि सरदारनि जो गुलाम आ इन्हनि आका ऐं मौला जो गुलाम आ जेके पाण त सखी आहिनि त पोइ सखियुनि जो गुलाम बि सखी थींदो आ सोणे गुलाम भी उहा मानी खणी यतीम खे ॾिनी आ यतीम 5 मानियूं खणी अलीअ जे दरवाज़े तो ख़ुशि थी वियो होॾो आज़ान मिली अल्लाहु अकबर सोणे अलीअ जे घर वारनि पाणीअ ते रोज़ो खोलियो आ जेकॾहिं तूं असांजे दरवाज़े ते इहो यतीम अचे या त छा चऊं सॼो ॾींहुं बुख ते वेठा वरी इन खे ॾियूं हे सखी हुयासीं हिननि जे दरवाज़े तो कॾहिं को फ़क़ीर खाली न वियो हता के काइनात जे नबी लोलाक जे सरदार मदीने जे मीर जी कचहरीअ में हिकिड़ो काफ़िर आयो असांजो नबी मुसलमाननि जी त महिमान नवाज़ी कंदो हो पर काफ़िरनि खे बि महिमान नवाज़ी कराईंदो तॾहिं त हुज़ूर जा पोइ लॻ उलमाए देवबंद हज़रत साईं अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि जे लाइ किताबनि में ईंदो आहे त जॾहिं मानी खाईंदो हो त हिकिड़ो वाणियो अची वेहेसि त साईं अताउल्लाह शाह बुखारी वक़्त जो वॾो आलिम जेको सुम्हाणी नमाज़ सां तक़रीर शुरू कंदो हो त सुबुह जे आज़ान ताईं हलंदो हो जंहिंजी तक़रीर में 30-40 हज़ारनि जी जमात वेंदी बग़ैर लाउड जे अताउल्लाह शाह बुखारी जो आवाज़ 30,000 जमात जे कन ते क़ुर जो ॿुधाईंदो